खैबर में पीपी जा पुराना नज़रियाती जियाला जीडीए में शामिल थी रहा है। अक़लियती बिरादरी मुकम्मल तौर ते असांजी हिमायत करे चुकी है। अरबाब रहीम समेत समूरन जीडीए उम्मीदवारनि जी पोजीशन मज़बूत है। इस्लाम कोर्ट में अॼोको जलसो साबित कंदो तमाम कंहिं गॾु आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार जीडीए अॻवान अरबाब रिज़वान इस्लाम कोर्ट प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हुन वधीक चयो त थर जे एन 215 ते अरबाब ग़ुलाम रहीम ऐं PS 54 ते अरबाब खान साहब तोगाची जी पोजीशन मज़बूत है। हुन चयो त थर जी अक्सरियत रखंदड़ अक़लियती बिरादरी असांजे काफ़िले में शामिल थी चुकी है। पीपी जा पुराना वर्कर ऐं नज़रियाती जियाला जीडीए में शामिल थी रहा आहिनि। माण्हू पीपी जी 15 साला इक़्तिदार खां बेज़ारी जो इज़हार करे रहिया आहिनि। समूरनि तकनि ते जीडीए उम्मीदवारनि जी कामयाबी यकीनी आहे। असां 8 फरवरी ते मुखालफ़नि खे सरप्राइज़ ॾींदासीं। हुन वधीक चयो त पीटीआई अॻवान लजपत सुराणी असांजे काफ़िले जो साथी रहियो आहे। हिन वक़्तु हू आज़ाद तौर इलेक्शन विड़ी रहियो आहे। असां लजपत सुराणी खे अॻु में बि गुज़ारिश कई आहे ऐं हाणे बि चऊं था त हू सीट एडजस्टमेंट करे त गॾिजी पीपी जो मुक़ाबिलो कयूं। असां सभिनी जो असर मुक़ाबिलो पीपी सां आहे। इन मौक़े ते साणस गॾु जाफ़र विकियो, शेर मोहम्मद शाह, अनवर अली शाह, असदुल्ला हिंगोर जो, महेसू ठक्कर जुमो ऐं ॿिया मौजूद हुआ। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां भी पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था। त पोइ देर छाजी, हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।